बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आज़म ईअं अॼोकी हिन वीडियो में पाण सिखंदासीं त कंहिं बि गाॾी जी वेरिफिकेशन कीअं चेक कजे, चाहे उहो मोटरसाइकिल हुजे, कार हुजे या ट्रैक्टर हुजे या चाहे ट्रक हुजे, का भी गाॾी हुजे तव्हां हुनजी आसानी सां वेरिफिकेशन चेक करे सघो था। त दोस्तों सभ खां पहिरीं पंहिंजो प्ले स्टोर ओपन कंदासीं। प्ले स्टोर ओपन थी चुको आहे। हाणे दोस्तों ते सर्च में ईंदासीं ऐं हिते सर्च कंदासीं ऑनलाइन व्हीकल वेरिफिकेशन। ये सर्च करण खां बाद में दोस्तों हिते तव्हां ॾिसी सघो था 3 नंबर ते जेकी एप्लीकेशन अची रही आहे इहा ई पाण खे इंस्टॉल करणी आहे। ॿी दोस्तों पाण खे का भी एप्लीकेशन इंस्टॉल नाहे करणी, छो त दोस्तों हिते जाम एप्लीकेशन अची रहियूं आहिनि पर पाण खे इंस्टॉल नाहिनि करणियूं, छो त दोस्तों हीअ जेकी एप्लीकेशन आहे हीअ गवर्नमेंट जी एप्लीकेशन आहे त हीअ ई पाण खे इंस्टॉल करणी आहे। ॿियूं एप्लीकेशनूं फेक भी थी सघनि थियूं या हुन में एड वग़ैरह भी थी सघनि था। दोस्तों हिन ते क्लिक कंदासीं। दोस्तों तव्हां हिन खे इंस्टॉल करे वठिजो। मां हिन खे पहिरीं ई दोस्तों इंस्टॉल करे चुको आहियां त हिन खे सिंपल हिते क्लिक करे ओपन कंदासीं। ऐं दोस्तों तव्हां भी ॾिसी वठो त हीअ बिल्कुलु तव्हांखे हीअ एप्लीकेशन ई इंस्टॉल करणी आहे। हिन ते ओपन ते क्लिक करे ओपन कंदासीं। ऐं दोस्तों हिते अचण खां पोइ तव्हांखे हिते जेकॾहिं तव्हां सिंध में वेरिफिकेशन चेक करणु चाहियो था त सिंध ते क्लिक कंदासीं, जेकॾहिं पंजाब में करणु चाहियो था त पंजाब ते क्लिक कंदासीं। ऐं जेकॾहिं दोस्तों KP खे खैबर पख्तूनख्वा जे सूबे जी तव्हां का गाॾी चेक करणु चाहियो था त हिन ते क्लिक कंदासीं। दोस्तों पाण सिंध में चेक करणु चाहियूं था त सिंध ते क्लिक कंदासीं। तो दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त मथां गवर्नमेंट ऑफ सिंध जो लोगो भी लॻियल आहे ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध लिखियो भी पियो आहे। ऑनलाइन व्हीकल वेरिफिकेशन भी लिखियो पियो आहे। इन खां बाद में दोस्तों हेठि ईंदासीं। जेकॾहिं दोस्तों तव्हांखे 4 टायरनि वारी गाॾी जी वेरिफिकेशन चेक करणी आहे त 4 व्हीलर्स ते क्लिक कंदासीं। ऐं जेकॾहिं पाण खे 2 फीथनि वारी गाॾी जी रजिस्ट्रेशन चेक करणी आहे त 2 व्हीलर्स ते क्लिक कंदासीं। त दोस्तों सभ खां पहिरीं पाण 4 व्हीलर्स ते क्लिक कंदासीं। ऐं दोस्तों हिते अची गाड़ी जो रजिस्ट्रेशन नंबर लिखंदासीं। याद रखिजो दोस्तों वॾी BC में ही पाण खे नंबर लिखणो आहे। तो दोस्तों हिते लिखंदासीं AXC 600 AXC लिखण खां बाद में दोस्तों डैश ॾेई 680 लिखंदासीं। ऐं दोस्तों हिते ओके करे सबमिट कंदासीं। ऐं ही दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त हिन जी डिटेल अची चुकी आहे। सुजुकी सैलून 2011 मॉडल आहे। नई प्लेट नंबर भी अची चुकी आहे। ऐं हिन जी दोस्तों टैक्स पेमेंट 2011 12/31 दोस्तों हिन जी टैक्स पेमेंट आहे ही भी अची चुकी आहे। इंजन नंबर भी अची चुको आहे। ऐं दोस्तों बॉडी टाइप सैलून ऐं ओनर नेम दोस्तों जंहिंजे नाले ते ही गाॾी रजिस्टर थियल आहे उन जो नालो आहे दोस्तों मोहम्मद अनवर। ईअं दोस्तों तव्हां कंहिं भी गाॾी जी रजिस्ट्रेशन चेक करे सघो था। हाणे दोस्तों वरी बैक हलंदासीं। दोस्तों वरी सिंध ते क्लिक कंदासीं। ऐं दोस्तों वरी हेठि ईंदासीं। ऐं हिते अची पाण खे मोटरसाइकिल जी रजिस्ट्रेशन चेक करणी आहे त 2 व्हीलर्स ते क्लिक कंदासीं। ऐं हिते अची मोटरसाइकिल जो नंबर जेको आहे सो एंटर कंदासीं। HCE CE डैश ॾींदासीं। ऐं दोस्तों लिखंदासीं 2359। ऐं दोस्तों सबमिट कंदासीं। ही दोस्तों मुंहिंजे साम्हूं गाॾी बीठी आहे उन जो मां नंबर लिखियो आहे। ही दोस्तों गाॾी आहे एक्सप्रेस सोलो 2018 मॉडल। हिन जी नंबर प्लेट भी अची चुकी आहे। रजिस्ट्रेशन नंबर भी हिन जो अची चुको आहे। ऐं दोस्तों हिन जी टैक्स पेमेंट जेकी आहे 2099 12/31 ताईं क्लियर आहे। हिन जो इंजन नंबर भी अची चुको आहे। हिन जी तमामु डिटेल अची चुकी आहे। ही दोस्तों ओनर नेम जंहिंजे नाले ते ये गाॾी रजिस्टर थियल आहे उन जो नालो आहे फारूक अहमद। ईअं दोस्तों तव्हां कंहिं भी गाॾी जी रजिस्ट्रेशन चेक करे सघो था। जेकॾहिं दोस्तों तव्हां कंहिंखां का गाॾी ख़रीद करे रहिया आहियो त तव्हां उन जी ईअं रजिस्ट्रेशन चेक करे सघो था। उम्मीद आहे दोस्तों त अॼु जी हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी वणी हूंदी। तव्हां हिन मां तमामु घणी ॼाण हासिल कई हूंदी। जेकॾहिं दोस्तों अॼु जी हीअ वीडियो तव्हांखे वणी आहे त असांजी वीडियो खे लाइक कंदा, ईअं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, छो त दोस्तों असां हिन चैनल ते अहिड़ा ई वीडियो अपलोड कंदा रहंदा आहियूं। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।